नाज़रीन, लाड़काणे में पीटीआई सेनेटर इंजीनियर सैफुल्ला अबड़ो जे भाउ जे ठीकनि जे मामले ते इंजीनियरी मुलाज़िमनि सां झेड़ो कयो आहे, जहिड़े जी वीडियो वायरल थी वई। नाज़रीन, सेनेटर सैफुल्ला जे भाउ रहमतुल्लाह अबड़ो प्रोविंशियल बिल्डिंग्स जे इंजीनियर आफ्ताब अबड़ो दारोगे अली हसन ख़ास के लिए सां झेड़ो कयो। रहमतुल्लाह अबड़े झेड़े दौरान इंजीनियर ॿिनि खे तशद्दुद जो निशानो बणाए संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं ॾिनियूं आहिनि। ज़रनि जो चवणु आहे त प्रोविंशियल बिल्डिंग्स में 2.5 करोड़ रुपयनि जा ठीका न ॾियण तां झेड़ो थियो आहे। ॿिए तरफ़ इंजीनियर आफ्ताब अबड़ो जो चवणु आहे त आउं पंहिंजी ऑफिस में वेठो हुयसि त रहमतुल्लाह अबड़ो अची बदतमीज़ी करण बाद झेड़ो कयो ऐं धमकियूं ॾिनियूं आहिनि। हुन चयो त रहमतुल्लाह अबड़ो सरकारी कम में मुदाख़िलत कई आहे, सलाह मशवरे बाद कानूनी कार्रवाई कंदसि। नाज़रीन, भेरो ॿीहर अहम ख़बर शेयर था कयूं त लाड़काणे में पीटीआई सेनेटर इंजीनियर सैफुल्ला अबड़ो जे भाउ जे ठीकनि जे मामले में इंजीनियरी मुलाज़िमनि सां झेड़ो कयो आहे, जहिड़े जी वीडियो वायरल थी वई आहे। सेनेटर सैफुल्ला जे भाउ रहमतुल्लाह अबड़ो प्रोविंशियल बिल्डिंग्स जे इंजीनियर आफ्ताब अबड़ो दारोगे अली हसन ख़ास के लिए ॿिनि सां झेड़ो कयो आहे।